नासिर हैदराबाद सूबाई स्पेशल एंटी करप्शन की अदालत 6 ज़िलनि में तालीम खातो, रेवेन्यू, लोकल गवर्नमेंट, ट्रेज़री के अमलदारनि खिलाफ़ करप्शन केसनि में महफ़ूज़ कयल फ़ैसिला जारी करे छॾिया आहिनि। अपडेट मालूम कयो था अब्दुल रसूल चांडिका जी। अब्दुल रसूल जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद की सूबाई स्पेशल एंटी करप्शन की अदालत मुख्तलिफ़ खातन के 6 ज़िलनि में तालीम खातो, रेवेन्यू, लोकल गवर्नमेंट, ट्रेज़री, ठट्टो, जामशोरो, मीरपुर खास, टंडोलियार, मिठी, दादू के अमलदारनि जा करप्शन केस में महफ़ूज़ कयल फ़ैसिला जारी करे छॾिया आहिनि। जिन्हें जारी कर जेके फ़ैसिला आहिनि उहे हैदराबाद के सूबाई एंटी करप्शन के स्पेशल जज सैयद खलील अनवर हुसैन जाफ़री तरफां उहे फ़ैसिला महफ़ूज़ किया विया आहिनि, उहे जारी किया विया आहिनि। जवाबदारनि में पंहिंजे वकील एडवोकेट ज़ुल्फ़कार अब्बासी मार्फत केस की पैरवी करे दरख़्वास्तूं दाख़िल करायूं। ठट्टे ज़िले के लोकल गवर्नमेंट के क्लार्क अब्दुल्ला मेमण 2018 में 50,000 रुपये की करप्शन वाले केस में 7 सालनि बाद ॾोह साबित न थियो, अदालत केस बरी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जिन्हें टंडोलियार के खजाना ऑफिस में ठेकेदारी की मद में तारिक मुमताज़ अमानुल्लाह के 1 लाख रुपया रिश्वत वठण वाले 2014 ईस्वी के केस में 12 सालनि बाद बाइज़त बरी करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जॾहिं त जामशोरो जिले की सन यूनियन काउंसिल में अब्दुल वाहिद सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट अगूणो नाज़िम शाहिद सिटी 35 लाख डेवलपमेंट के मद में 2015 वाले केस में 8 सालनि का बाद में उनके बाइज़त बरी करण जो हुकुम जारी किया वियो आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ मीरपुर खास तालीम खाते के ऑफिस सुपरिटेंडेंट गैरकानूनी बर्तन वाले लखे रुपयनि जी 2007 वाले करप्शन केस में 15 साल बाद केस बरी करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अहिड़ी रीति मिठी रेवेन्यू खाते में मुख्तार कार दीदार नवड़ी हयात तपेदार सरकारी ज़मीन में हेराफेरी जालसाज़ी प्राइवेट माण्हुनि के सरकारी खाता तब्दील करे ॾियण वाले जो केस 2009 में दाख़िल किया वियो, जंहिंखां पोइ 16 साल बाद उन केस जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे ऐं केस बाइज़त बरी कयो वियो आहे। जॾहिं त दादू ज़िले के रेवेन्यू खाते में तपेदार पीर इजाद प्राइवेट माण्हुनि खां कूड़ा खाता ठाहे ॾियण वारो जो केस 2013 में दाख़िल किया वियो, जंहिंजो पिणु फ़ैसिलो जारी कयो आहे। जवाबदार के 12 सालनि बाद बाइज़त बरी कयो आहे। जॾहिं त अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ खातनि ख़ासि करे 6 ज़िलनि में जेके करप्शन जा केस दाख़िल कया विया हुआ उन जा फ़ैसिला ॿुधाए जेके मुख़्तलिफ़ सरकारी मुलाज़िमनि उन्हनि खे बाइज़त बरी करण जो हुकुमनामो जारी कयो वियो आहे। अपडेट ॾियण जे लाइ अब्दुल रसूल महिरबानी।